अस्सलामुअलैकुम नाज़रीन, धरती टीवी में भलीकार मां आहियां मंज़र अज़ीज़। सब खां पहिरियां शामिल कंदासीं हिन वक्त जूं हेडलाइन। परदेश वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी जूं आलमी अॻवाननि सां मुलाक़ातूं। बिलावल भुट्टो ज़रदारी सां गॾियल क़ौमनि जे सेक्रेटरी जनरल जी मुलाक़ात। परदेश वज़ीर नीदरलैंड जे मुल्क मैक्सिको मां मुलाक़ात कई। बिलावल भुट्टो ज़रदारी सां फिनलैंड जे परदेश वज़ीर जी बि मुलाक़ातनि दौरान गॾियल दिलचस्पी वारनि मामलनि ते ॻाल्हि ॿोल कई। वफाकी हुकूमत पारां PTI खे कंहिं बि सूरत में लॉन्ग मार्च की इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो। वफाकी दरो वज़ीर राणा सनाउल्ला इत्तेहादी पार्टियुनि जे कमर कायरा मौलाना असद महमूद शाहसेन बुगटी ऐं ॿियनि अॻवाननि सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त वफाकी काबीना तहरीक इंसाफ खे लॉन्ग मार्च की इजाज़त न ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। ही गाॾियुनि खां गोलियुनि ते लही आया आहिनि। राजधानी जो घेराव करे मुल्क में फितनू ऐं फसाद पखेड़ण चाहिनि था। इहे माण्हू इस्लामाबाद डफेड़ ऐं अफरा तफरी पखेड़ण लाइ अची रहिया आहिनि। जमहूरी पुरअमन एहतजाज सभिनी जो हक़ आहे, पर हीअ एहतजाज लाइ न पर कंहिं ॿिए मक़सद लाइ अची रहिया आहिनि। इमरान क़ौम खे गुमराह ऐं विराइण चाहे थो। न्यूट्रल्स के तय करणो आहे त उहे चोरनि सां गॾु आहिनि या हक़ीक़ी आज़ादी सां। ही मुल्क जी आज़ादी जी जंग आहे। सुभाणे पाकिस्तान जी तारीख़ जो सभ खां वॾो जुलूस साण करे इस्लामाबाद ते निकिरंदुसि। PTI चेयरमैन इमरान खान चयो आहे त क़ौम खे साज़िश जी ॼाण आहे। ग़ुलामी क़बूल न कई वेंदी। पुलिस, न्यूट्रल ऐं ब्यूरोक्रेसी समेत सभिनी जो इम्तिहान आहे। वफाकी सरकार पारां रियासती रिट ते हर सूरत में अमल कराइण जो ऐलान। सूरत मावारी वफाकी वज़ीर मरियम औरंगज़ेब चयो आहे त मुल्क अॼु गैर मामूली सूरत हाल खां गुज़री रहियो आहे। डफेड़ ऐं फितने जो ऐलान वॾे वाक़े कयो पियो वञे। लाहौर में पुलिस कांस्टेबल खे क़त्ल करण जी मज़म्मत कनि था। फसादी टोले मज़म्मत बि नाहे कई। शहरियुनि जी जान ऐं माल जे तहफ़ुज़ खे यकीनी बणायो वेंदो। मुल्क मां निकिरंदड़ रैलियुनि जी मॉनिटरिंग कई वेंदी। इस्लामाबाद में लॉन्ग मार्च की मॉनिटरिंग लाइ 2 कंट्रोल रूम कायम कया विया आहिनि। हुकूमती रिट ते का बि सौदेबाज़ी न कई वेंदी। इमरान खान जो लॉन्ग मार्च रोकण लाइ पुलिस जो PTI खिलाफ मुल्कगीर क्रैकडाउन। इस्लामाबाद, लाहौर, कराची, मुल्तान समेत मुख्तलिफ शहरनि में पुलिस जा छापा। 150 खां वधीक कारकुन गिरफ़्तार। सोहराबकोट मां PTI MNA सैफुर रहमान भी गिरफ़्तार। हुकूमत जो गिरफ़्तार थियल अॻवाननि ऐं कारकुननि खे 16 MPO तहत जेल मोकिलण जो फ़ैसिलो। तहरीक इंसाफ जो लॉन्ग मार्च रोकण जो फ़ैसिलो। इस्लामाबाद जो रेड जोन सील। फौज ऐं AFC मुक़रर। पंजाब, सिंध ऐं वफाकी राजधानी में कलम 144 लागू। खैबर पख्तूनख्वा मां पंजाब में दाख़िला थियण जा समूरा रस्ता बंद। अटक पुल ते कंटेनर लॻाया विया। पुलिस जी गरी नफ़री मुक़रर। रावलपिंडी कमेटी चौक इंडस बाईपास ते कंटेनर रखिया विया। मरी रोड बंद। फैज़ाबाद का इंटरचेंज बि सील। इज़ाफ़ी पुलिस नफ़री पहुंचाई वई। पंजाब मां इस्लामाबाद वींदड़ समूरा रस्ता बंद। फैसलाबाद मोटरवे ऐं टैक्सी इलाक़ा जेटी रोड बंद किया विया। सादकाबाद में कोट सिफदल ऐं जनाब जहरम जे पुल ते कंटेनर रखिया विया। रस्ता बंद थियण सबबि अवाम परेशान। वज़ीर आज़म शहबाज शरीफ की सदारत से वफाकी काबीना जो इजलास में अहम फैसला। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कंहिंखे बि खूनी मार्च की इजाज़त न ॾिनी वेंदी। अवाम की जान ऐं माल की हिफाज़त ऐं तहफ़ुज़ के यकीनी बनायो वेंदो। कंहिं बि क़िस्म के तशद्दुद या चिर ॾियारींदड़ कार्रवाई ते कानून हरकत में ईंदो।
हर गैर कानूनी कम जो रस्तो रोके वेंदो। अहिड़ियूं साज़िशूं मुल्की मईशत खे तबाह करण बराबर आहिनि। आवाम जे मफ़ाद लाइ रोड रस्ता खुलियल रहंदा। धरणनि बाबति सुप्रीम कोर्ट जे 2019 वारे फ़ैसिले ते मुकमल तौर अमल कयो वेंदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी चयो आहे त इमरान ख़ान कारकुननि खे रियासत ख़िलाफ़ बग़ावत ते भड़काए रहियो आहे। इमरान ख़ान पंहिंजे इरादनि में कॾहिं बि कामयाब न थींदो। अॻूणे सदर आसिफ अली ज़रदारी लाहौर में शहीद थियल पुलिस एहलकारनि जे वारसनि खां रुख जो इज़हार कंदे चयो आहे त लाहौर में पुलिस एहलकार जी शहादत इमरान ख़ान जी सोच खे ज़ाहिर करे छॾियो। इमरान ख़ान कारकुननि खे रियासत ख़िलाफ़ बग़ावत ते भड़काए रहियो आहे। पंहिंजे इरादनि में कॾहिं बि कामयाब न थींदो। इमरान ख़ान जो लॉन्ग मार्च हुकूमत जी न इस्टेब्लिशमेंट ख़िलाफ़ आहे। मुल्क में बाहि जी रांदि खेॾी पई वञे। जहाद घर खां शुरू कयो वेंदो आहे। इमरान ख़ान जी औलाद ॿाहिरि वेठी आहे। मुस्लिम लीग नून जी नायब सदर मरियम नवाज़ चयो आहे त पाकिस्तान खे श्रीलंका बणिजण न ॾींदासीं। दफ़ेड़ पकेड़ी मिलण जी फायरिंग में पुलिस एहलकार शहीद थियो। तहरीक इंसाफ जे अॻवान पुलिस एहलकार खे छाती में गोली हई। तहरीक इंसाफ वारनि हथियार डंडा ऐं गोला आणींदड़ गैस जा गोला गॾु कया। एहतजाज पीटीआई जो हक़ आहे पर आइनी हुकूमत खे हटाइण लाइ हमला न करियो। वफ़ाक़ी वज़ीर ख्वाजा आसिफ चयो आहे त जस्टिस रिटायर्ड नासिरा इक़बाल जे घर ते छापे जी मज़म्मत कनि था। छापे ते हू माफ़ी घुरे थो। हुन वक़्तु ॿई कंहिं सां नून लीग ऐं पीपल्स पार्टी वारनि सां ज़्यादती थी रही आहे। जॾहिं असां मथां बिलडोज़ हलाया पिया विया त उन वक़्तु कंहिंजो ज़मीर न जाॻियो। हुकूमत में शामिल वॾो तबिको फौरी इलेक्शन जो हामी आहे। नवाज़ शरीफ शहबाज शरीफ खे चई रहियो आहे त मुस्तफ़ी थी वञो, पर पीपल्स पार्टी वक़्त खां अॻु चूंडुनि जी मुखालिफ़त करे रही आहे। पेशावर में शाह महमूद कुरैशी, असद उमर, हमाद अज़हर ऐं ॿियनि गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त कारकुननि जे घरनि ते छापा हणण जो सिलसिलो बंदि कयो वञे। वफ़ाक़ी हुकूमत वायरात जो शिकार थी चुकी आहे। शहबाज शरीफ खे सम्झ में न अची रहियो आहे त छा करणु घुरिजे। परदे वज़ीर बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हुर्रियत अॻवान यासीन मलिक खे फौरी तौर आज़ाद ऐं घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। बिलावल भुट्टो ज़रदारी यासीन मलिक ते बेबुनियाद इल्ज़ामनि बाबति अदालती फ़ैसिले जी मज़म्मत कंदे चयो आहे त यासीन मलिक वालारल कश्मीर जे शहरियुनि जो बुनियादी आवाज़ आहे। खेसि फौरी तौर आज़ाद करे घर भातियुनि सां मुलाक़ात करण जी इजाज़त ॾिनी वञे। भारत खे समूरनि सियासी क़ैदियुनि खे आज़ाद करण ऐं संगीन इंसानी भनकड़ियुनि जो सिलसिलो बंदि करणु घुरिजे। डॉलर जो मुल्क मुल्की तारीख़ जी बुलंद तरीन सतह ते पहुची वियो। इंटरबैंक में डॉलर 48 पैसा महांगो। डॉलर 201 रुपया 41 पैसा थी वियो। स्टॉक मार्केट में बि ॿाड़ाई जो नाड़ो। 499 पॉइंट जी घटिताई सां 100 इंडेक्स 41,950 पॉइंट्स ते बंदि। लाड़काने जी सचर कॉलोनी वासनि नारी मुर्द जे मुबैना तशद्दुद ॾेर ऐं सोहरे जी ज़्यादतियुनि खां तंग थी वोमेन थाणे ते पहुची वई। तहफ़ुज़ जी घुर वालिदैन ॾांहुं वञण जो ख़्वाहिश आहे। खैरपुर वेझो फुलकोटा बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में पुराणे तकरार तां झेड़े सबबि 2 ॼणा मारिजी विया। ॻोठ भाड़ो में फुलकोटो बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में झेड़े दौरान गोलियूं लॻण सबबि पीरल ऐं नादिर फुलकोटो मारिजी विया। वाक़े बैदि धुरियुनि में छिकटान तेज़ फायरिंग सबबि इलाइक़े में ख़ौफ़ हिरास पखिड़ियो। कोट लाडू भरिसां ज़ाती दुश्मनी तां पीरसन कतुल। मेहरान नेशनल हाईवे ते मंगिया नाको स्टाफ भरिसां होटल ते कार सवार हथियार बनल फायरिंग करे होटल ते वेठल बांदी जे ॻोठ ज़वार सेफल मरी वासी 50 वरे जे सुलेमान बुगटी खे मरणी करे छॾियो। ज़ख़्मी खे अस्पताल लियो पियो वियो त दम घणी हवाले कयो। मलीर जे इलाइक़े पोर्ट कासिम मोड़ वेझो 18 ॾींहं अॻु झंग मां ब्रीफ केस में बंदि हथ आयल औरत जे लाश वारो मामलो। पुलिस मक़तूल ज़रीना जे क़त्ल में मुलविस जवाबदार खे गिरफ़्तार करे वरितो।
पुलिस मूजिब ज़रीना असुल फैसलाबाद की रहवासण हुई। शादी बाद मुड़ुस सां गॾु हैदराबाद में रहंदी हुई। बिरासिटी भर पासे के गोठन में गैस्ट्रो शिद्दत इख्तियार करे वरती। गोठ शरीफ हकड़ो में वधीक हिक नारी फोत। गैस्ट्रो विगे फौतिन जो अंग 4 थी वियो। 20 खां वधीक ॿार मर्द तोड़े औरतूं मर्ज़ में वरतन।